अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां हिकु कहाणी शेयर कंदासीं। ही कहाणी मशहूरु बुज़ुर्ग जी आहे जंहिंजे हवाले सां मुख़्तलिफ़ क़ियास आरायूं आहिनि। इहा असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं मंगो पीर जी। मंगो पीर जंहिंजी मज़ार कराची जे औरंगीट जे हिकु इलाइक़े में आहे। मंगो पीर जे हवाले सां मुख़्तलिफ़ क़ियास आरायूं आहिनि। मंगो पीर जी सुञाणप मुख़्तलिफ़ आहे। हिन जी हिकु वाॻुनि जे हवाले सां पिणु आहे जिते मंगो पीर जे तलाउ में 400 जे लॻभॻि वाॻू रहनि था। मंगो पीर जा मुअतक़द ऐं मुरीद उन्हनि वाॻुनि जी ख़िदमत कंदा रहनि था ऐं उन्हनि खे खाधो पिणु पहुचाइनि था। हिन वाॻुनि बाबति पिणु हिकु दिलचस्प तारीख़ आहे। ॿुधायो पियो वञे त हीउ वाॻू मंगो पीर 800 साल अॻु पाण ई पालिया हुआ, जेके 800 सालनि खां वठी इन तलाउ में रहंदा पिया अचनि। मंगो पीर जे वाॻुनि खां अलावा हिकु ॿी पिणु सुञाणप आहे जेको गरम चश्मो आहे। गरम चश्मे जे हवाले सां पिणु अक़ीदतमंदनि ऐं मुरीदनि जी अलॻि अलॻि राय आहे। अक़ीदतमंदनि जो चवणु आहे त हिन गरम चश्मे में वेंझण सां ख़ारिश ऐं मुख़्तलिफ़ मर्ज़नि जा मरीज़ सिहतयाब थी वञनि था पिया। मंगो पीर जे हवाले सां वञे त 400 साल पुराणो गरम चश्मो आहे। किन तारीख़दाननि जो चवणु आहे त इहो चश्मो 800 साल पुराणो गरम चश्मो आहे जंहिं खां ख़ारिश ऐं कोढ़ जा मरीज़ वेंझी ऐं सिहतयाबी हासिलु कनि था। मंगो पीर जे हसब नसब जे हवाले सां मुख़्तलिफ़ तारीख़ूं आहिनि। सर्च इंजण विकीपीडिया मंगो पीर खे जरवार कबीले जो फ़र्द ॼाणायो आहे। विकीपीडिया जे तहक़ीक़ मुताबिक़ जरवार इज़ अ सब ट्राइब फ्रॉम द गज़नी ब्रांच ऑफ मरी बलोच। Although some families of Jarwar are still living in the native place near Kahan, but they are now split into various groups and living in areas of Balochistan, Sindh and southern Punjab. Many Jarwar elders consider this displacement from their native land and splitting into various groups is a result of a curse of permanent religious leader Peer named Mango. According to the tribal records, Mango was the member of Jarwar tribe and he spent his last day in a small village which is now became a part of Gadab town. विकीपीडिया मुताबिक जरवार कबीले में तकसीम को एक मारूफ मजहबी रहनुमा मंगो पीर की लानत या बद्दुआ का नतीजा समझा जाता है। कबायली रवायात के मुताबिक मंगो जरवार कबीले का रुकन था और उसने अपने आखिरी अयाम गडाब टाउन कराची के एक छोटे से गांव में गुजारे थे। मंगो पीर की दुआ। जरवार बुजुर्गों का मानना है कि मंगो की लानत की वजह से उनका कबीला बेघर हुआ और मुख्तलिफ ग्रुपों में बट गया। कबायली रवायात के मुताबिक मंगो पीर जरवार कबीले का रुकन था। गडाब टाउन रहायश। मंगो पीर ने अपने आखिरी अयाम गडाब टाउन कराची में गुजारे। ही हुई विकीपीडिया जी रिपोर्ट जंहिंमें मंगो पीर खे जरवार कबीले जो फ़र्द ॼाणायो वियो आहे, पर मंगो पीर जे मज़ार ते उन जे लिखियल तारीख़ मुख़्तलिफ़ हवाला ॿुधाए पई। मंगो पीर जे मक़बरे ते लिखियल तारीख़ जे मुताबिक आपका इस्म ग्रामी हसन और एक रवायत के मुताबिक कमाल दीन है, अरबी नस्ल हैं और आपका सिलसिला नसब अमीरुल मोमिनीन हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु से मिलता है। वालिद की तरफ से हुसैनी और जबकि वालिद की तरफ से आप हसनी हैं। आप 13वीं सदी ईस्वी में हिजाज मुक़द्दस हिजरत करके हिंदुस्तान तशरीफ़ लाए। ये ज़माना तातारियों के फितने का था। आप भी उनके खिलाफ जिहाद में मसरूफ़ हो गए। उसके बाद हज के लिए तशरीफ़ ले गए। इसी दौरान मदीना मुनव्वरा में आपको हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की में ज़ियारत हुई। बारगाह रिसालत से आपको एक अजोदन में मुकीम हज़रत फ़रीदुद्दीन मसूद गंज शकर से मिलने की हिदायत फरमाई। चुनाच आप हज़रत फ़रीदुद्दीन मसूद गंज शकर की खिदमत में हाज़िर हुए। आप बहुक्म मुर्शिद मौजूदा मकाम यानी मंगो पीर तशरीफ़ ले आए और इबादत और रियाज़त में मशगूल हो गए। मंगो पीर जे हवाले सां मशहूर तारीख़दान मीर अली शेर काने ठटवी जे मशहूर तारीख़ी किताब तोहफ़तुल कराम में लिखे थो
कराची शहर जे उत्तर तरफ़ 10 मेलनि जे जबलनि जूं क़तारूं दायरे जे सूरत में आहिनि, जिते हाकारो बुज़ुर्ग आमिल ऐं अहले अल्लाह दरवेश सुल्तान हाजी मंगे वलद मोहम्मद यूसुफ सांग जो आख़िरी आरामगाह आहे। ज़ाहिरी लिबास में रहंदे सहर वर्दी तरीक़े सां मुंसलिक हो। केतिराई संदसि मुरीद ऐं मुअत्तिक़द थिया। मशहूर शेख बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी संदसि सोबती हुयो। हाजी मंगे जी विलादत ग़ालिबन 1117 ईस्वी भाइजे थी। ही साहिब तौफ़ीक़ हक़ जी हिदायत वारनि लाइ वॾो रहनुमा साबित थियो। संदसि दुआ मुस्तजाब हुई। इन्ही करे परे परे माण्हू लुक लताड़े अचे वटसि अक़ीदत जा सलाम भरींदा हुआ। जबलनि जे वट में गरम पाणी जूं वाहियूं वहंदियूं हुयूं, जंहिंमें हिकु मोर नाले वाघू बि रहंदो हो। अॼु ताईं हिकु वाघू जे मरण सां ॿियो साॻे नाले सां सॾिजे थो। बासूं बासींदड़ पंहिंजूं मुरादूं भला वहत वठी नज़राने तौरु उन ई वाघू आॾो उछलाईंदा आहिनि। संदन अक़ीदे मुताबिक़ जेकॾहिं मोर गोश्त खाधो त संदसि क़ुर्बानी क़बूल पई, वरना दाल में कारो सम्झी हाजी वॾी क़ुर्बानी लाइ दुआऊं घुराईंदा आहिनि। हिकु दफ़े जीअं ई लाल शहबाज़ कलंदर हगलाश खां थींदो कराची अची निकितो, संदसि मुलाक़ात हाजी मंगे सां थी, जंहिं संदसि ख़ूब आजियां कई। पोइ त कोई रहण जो इरादो कंदे कुंदरी खोड़ियाईं। सैयद लाल शहबाज़ कलंदर जंहिं जाइ ते आतानो अची अॾियो, उते हिकिड़ो गरम चश्मो निकिरी पियो। गरम चश्मे वहंदड़ मामा बाथ, मार्टन बाथ, लेबर बाथ इंसानी हयात में थींदड़ ख़राब बीमारियुनि लाइ बेहद काराइता आहिनि। ख़ासि करे लेपर बाथ सिर्फ़ लेपर्स बीमारियुनि लाइ काफ़ी फ़ाइदेमंद साबित थिए थो। हाजी मंगे 90 वरहनि जी जमात मुताबिक़ 12 अक्टूबर 1262 ईस्वी में हिते ई वफ़ात कई। हिन तहक़ीक़ मां अंदाज़ो लॻी सघिजे थो त पीर सादात क़बीले सां वाबस्ता हुयो, हुनजो जरवार क़बीले सां ताल्लुक़ न हुयो। इन ई हवाले सां संदसि तारीख़ खे दुरुस्त कयो वञे ऐं जरवार क़बीले जे हवाले सां एतिरो चई सघिजे थो ॾाॾो मियां मंघू हिकिड़ो ॿियो जरवार क़बीले सां वाबस्ता आहे, जंहिंजी मज़ार नईं दिल्ली जे भरिसां मौजूदु आहे। इन ई हवाले सां तारीख़ खे दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। तव्हांखे हीअ वीडियो कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि आई आहे त लाज़मी असांजे वीडियो खे लाज़मी लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। थैंक यू सो मच। अल्लाह निगहबान।